मज़मून फिज़िक्स क्लास 10 बाब 14 सबक 16 हिस्सो पहिरियों मश्क महरूज़ी सवाल एक्सरसाइज़ MCQs। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार आउं आहियां सनौला महर। प्यारा ॿारो, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असीं चैप्टर नंबर 14 कंप्लीट करे चुका आहियूं। हींअर असीं चैप्टर नंबर 14 जी एक्सरसाइज़ शुरू करे रहिया आहियूं ऐं एक्सरसाइज़ जेका आहे त उहा असांजी ॿिनि सेक्शन में आहे। हिकु सेक्शन आहे ए जेको आहे मल्टीपल चॉइस क्वेश्चन्स ऐं सेक्शन जेको बी आहे उन में वरी हूंदा आहिनि असांजा स्ट्रक्चर्ड क्वेश्चन्स ऐं उन में असीं जेको आहे त न्यूमेरिकल्स सॉल्व कंदा आहियूं। त हींअर असीं जेको आहे त सेक्शन ए खणूं था, यानी मल्टीपल चॉइस क्वेश्चन्स या असां MCQs खणी चऊं। फर्स्ट MCQ जी स्टेटमेंट में चवे थो अ ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विद द चार्जिस एट रेस्ट इज कॉल्ड। चवे थो फिजिक्स जी उहा ब्रांच जेका फिजिक्स जी उहा ब्रांच जेका तालुक रखे थी चार्ज जे सुकून वारी हालत सां उनखे छा चइबो आहे? इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रोस्टैटिक्स, क्वांटम या मैग्नेटिज्म। जीअं त असांखे ख़बर आहे त इलेक्ट्रोस्टैटिक जेका आहे उहा फिजिक्स जी उहा ब्रांच आहे जंहिंमें असीं जेको आहे त चार्ज खे असां रेस्ट वारी हालत में पढ़ंदा आहियूं, यानी ऑप्शन बी असांजो जेको आहे त करेक्ट आहे। उनखां पोइ MCQs 2 जी स्टेटमेंट में चवे थो the magnitude of the force between two unit positive charges when the distance between them is 1 centimeter would be। ऐं हिन जा ऑप्शन ॾे थो 0 न्यूटन, 1 न्यूटन, 2 न्यूटन या कूलम्स कांस्टेंट। हाणे हिन चवण जो मतिलबु इहो आहे त असां वटि ॿ जेको आहे त पॉज़िटिव चार्जिस आहिनि ऐं उन ॿिन्ही जे विच में जेको डिस्टेंस आहे उहो आहे 1 मीटर। त चवे थो त उन ॿिनि पॉज़िटिव चार्जिस ते जेको फोर्स आहे उहो केतिरो लॻंदो। सो प्यारा ॿारो, हिनखे असीं सॉल्व करण जी कोशिशि कंदासीं त उन्हनि ॿिनि चार्जिस ते, यानी जेके असां वटि ॿ पॉज़िटिव चार्जिस आहिनि उन्हनि ते केतिरो फोर्स लॻंदो। तो सभ खां पहिरियां असां वटि ॿ चार्जिस आहिनि, ठीकु आहे। हिकिड़ी आहे असां वटि Q1 जेका असां वटि 1 कूलम्ब आहे, ॿी आहे असां वटि Q2 जेका असांजी वरी 1 कूलम्ब आहे, यानी ॿिन्ही चार्जिस जो जेको मैग्नीट्यूड आहे उहो सेम आहे। उनखां बाद में जेको डिस्टेंस आहे हिन ॿिनि चार्जिस जे विच में उहो 1 मीटर आहे ऐं उन ॿिन्ही चार्जिस ते जेको फोर्स अप्लाई थिए थो, फोर्स लॻे थो, उहो केतिरो थो लॻे उहो असांखे मालूम करणो। सॉल्यूशन जे तरफ़ हलूं था त जीअं त असांखे ख़बर आहे त फोर्स जो जेको फार्मूलो आहे उहो आहे के F इज इक्वल टू के Q1 Q2 अपॉन R स्क्वायर, यानी कूलम्स लॉ वारो असां फार्मूलो हिते यूज़ कंदासीं। त उनखां बाद में हिते असां हाणे वैल्यू पुट कयूं त के जो का त उहो कांस्टेंट आहे, उनजो वैल्यू आहे 9 × 10⁻9 ऐं Q1 जो मैग्नीट्यूड आहे 1, Q2 जो बि 1 आहे ऐं R जो बि जेको आहे त R स्क्वायर बि असां वटि जेको आहे 1 आहे, ठीकु आहे। यानी डिस्टेंस ॿिनि चार्जिस जे विच में जेको आहे उहो बि 1 आहे, ठीकु आहे। तो अहिड़े नमूने सां हाणे जेकॾहिं असां ॾिसंदासीं 1 खे मल्टीप्लाई कयूं 1 सां त 1 थींदो, 1 तो 1 खे 1 सां डिवाइड कंदासीं त असांजो ही जेको टर्म आहे उहो कैंसिल आउट थींदो। त उनखां बाद में बाक़ी असां वटि छा बचंदो प्यारा ॿारो? सिर्फ़ु असां वटि उहे वैल्यू बचंदो 9 × 10⁻9 ऐं ही वैल्यू असांजो कहिड़ो आहे? उहो आहे असांजो कूलम्स कांस्टेंट। यानी जेकॾहिं ॿ असां वटि पॉज़िटिव यूनिट चार्जिस आहिनि ऐं उन्हनि जे विच में जेको डिस्टेंस आहे उहो असां वटि 1 मीटर आहे, त उन ॿिन्ही ते लॻंदड़ जेको फोर्स आहे उहो केतिरो हूंदो? उहो हूंदो असांजो कूलम्स कांस्टेंट, ठीकु आहे। यानी ऑप्शन डी असांजो जेको आहे उहो करेक्ट आहे। उनखां बाद में प्यारा ॿारो हींअर असीं हलूं था MCQ 3 जी स्टेटमेंट जी तरफ़। हुन में चवे थो कूलम्स लॉ मोस्ट क्लोजली रिजेंबल्स विथ। चवे थो त कूलम्स लॉ जेको आहे उहो कहिड़े कानून सां जेको आहे त मुशाबियत रखे थो, ठीकु आहे, उन जहिड़ो आहे। लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी या न्यूटन्स लॉ ऑफ ग्रेविटेशन या न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन या फेराडेज लॉ। तो प्यारा ॿारो, जीअं त असां 9th क्लास में डिस्कस करे आया आहियूं न्यूटन जो ग्रेविटी जो जेको लॉ आहे उन में असां पढ़ियोसीं F इज इक्वल टू G m1 m2 अपॉन R स्क्वायर ऐं कूलम्स लॉ में असीं पढ़ूं था F इज इक्वल टू के Q1 Q2 अपॉन R स्क्वायर, यानी जेको कूलम्स लॉ आहे उहो रिजेंबल करे थो असांजो न्यूटन जे ग्रेविटेशन लॉ सां, ठीकु आहे। यानी ऑप्शन बी जेको आहे उहो असांजो करेक्ट ऑप्शन आहे। उनखां पोइ MCQ 4 जे तरफ़ था हलूं ऐं उन में चवे थो इफ द इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स बिटवीन टू इलेक्ट्रॉन्स इज F न्यूटन्स। चवे थो ॿिनि इलेक्ट्रॉन्स जे विच में जेको इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स आहे उहो F न्यूटन आहे। उनखां पोइ चवे थो त देन द इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स बिटवीन टू प्रोटॉन्स एट द सेम डिस्टेंस इज।
चवे थो त जेकॾहिं असां उन ई जॻह ते ॿ प्रोटॉन्स रखूं त उन या उन डिस्टेंस ते ॿ प्रोटॉन रखूं जंहिं डिस्टेंस ते ऑलरेडी इलेक्ट्रॉन्स मौजूदु आहिनि त उन प्रोटॉन्स ते केतिरो फोर्स लॻंदो। ठीकु आहे, जॾहिं त ॿिनि इलेक्ट्रॉन्स ते जेको फोर्स लॻे थो उहो F न्यूटन लॻे थो। तो इनखे सम्झण जी कोशिशि कयूं था प्यारा ॿार। ॾिसो त हाणे डिस्टेंस असां चेंज न कयो आहे, ठीकु आहे, सिर्फ़ु असां चार्ज चेंज कई आहे, यानी इलेक्ट्रॉन असां वटि नेगेटिव चार्जिस आहिनि ऐं प्रोटॉन्स असां वटि पॉज़िटिव चार्जिस आहिनि। तो अहिड़े नमूने सां हाणे F जेको न्यूटन फोर्स आहे उहो इलेक्ट्रॉन्स ते लॻे थो, सिर्फ़ु चार्ज असां चेंज कई आहे त चार्ज चेंज करण सां फोर्स ते कोई असर न पवंदो। हा, अगरि जेकॾहिं असां डिस्टेंस चेंज कयूं आहे तॾहिं असांजे फोर्स जेको आहे त असर पवे आहे। तो इन जो मतिलबु इहो आहे त फोर्स असांजो जेको आहे त साॻियो लॻंदो प्रोटॉन्स ते जेतिरो फोर्स असांजो इलेक्ट्रॉन्स ते लॻे थो, यानी F। उन खां बाद में 5 MCQs जे तरफ़ हलूं था। उन में चवे थो द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फोर्स एंड इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी इज़। चवे थो त इलेक्ट्रिक फोर्स ऐं इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी जी जेका डायरेक्शन हूंदी आहे उहा छा हूंदी आहे, पैरेलल टू ईच अदर या परपेंडिकुलर टू ईच अदर या ऑपोजिट टू ईच अदर या जेको आहे त इन एनी डायरेक्शन। सो प्यारा ॿारो, जीअं त असां ऑलरेडी डिस्कस करे चुका आहियूं त इलेक्ट्रिक फील्ड हुजे या इलेक्ट्रिक फोर्स हुजे, उन ॿिन्ही जी जेका डायरेक्शन हूंदी आहे उहा पैरेलल टू ईच अदर हूंदी आहे, यानी ऑप्शन ए असांजो करेक्ट ऑप्शन आहे। ठीकु आहे। उन खां बाद में हींअर असीं MCQ 6 जे तरफ़ हलूं था। उन में चवे थो द वर्क डन ऑन अ यूनिट चार्ज अगेंस्ट इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी इज कॉल्ड। चवे थो त वर्क डन कयूं था असां कंहिं चार्ज जे अगेंस्ट, कंहिं में इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी में, त उनखे त छा चवंदासीं। जीअं त असां डिस्कस करे आया आहियूं प्यारा ॿारो त वर्क पर यूनिट चार्ज इज कॉल्ड इलेक्ट्रिक पोटेंशियल। ऑप्शन सी जेको आहे उहो असांजो करेक्ट ऑप्शन आहे। तो अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो हींअर असीं MCQ नंबर 7 जे तरफ़ हलूं था ऐं उन में चवे थो the capacitance of capacitors increases when they are connected in। चवे थो त कैपेसिटरनि जो जेका कैपेसिटेंस आहे, जेका गुंजाइश आहे, उहा असां कहिड़ी कनेक्शन मुताबिक़ वधाए सघूं था, पैरेलल कॉम्बिनेशन जे मुताबिक़ या सीरीज कॉम्बिनेशन जे मुताबिक़ या जेको आहे त ॿिन्ही जे मुताबिक़ या इन्हनि मां काई बि न। तो प्यारा ॿारो, जॾहिं असीं कॉम्बिनेशन ऑफ कैपेसिटर्स खे डिस्कस कयोसीं तॾहिं मूं तव्हांखे ॿुधायो त असां कॉम्बिनेशन तॾहिं जेको आहे इस्तेमालु कंदा आहियूं जॾहिं असांखे कैपेसिटेंस वधाइणी हुजे या घटाइणी हुजे। ऐं उन खां बाद में मां तव्हांखे इहो ॿुधायो त कहिड़ी कॉम्बिनेशन जेका आहे उहा उन सां असांजी कैपेसिटेंस वधंदी ऐं कहिड़ी कॉम्बिनेशन सां असांजी कैपेसिटेंस जेको आहे त उहा डिक्रीज़ थींदी। तो अगरि जेकॾहिं असां हिन स्टेटमेंट खे ॾिसूं त हिन स्टेटमेंट में जेको असांजो करेक्ट ऑप्शन आहे उहो आहे असांजो जेको आहे त ऑप्शन ए, यानी पैरेलल कॉम्बिनेशन जेकॾहिं असां खणंदासीं त इन में असांजी जेका कैपेसिटेंस आहे उहा असांजी इंक्रीज थींदी। ठीकु आहे, सीरीज में वरी डिक्रीज थींदी। उन खां बाद में MCQ नंबर 8 जे तरफ़ था हलूं ऐं उन जी स्टेटमेंट में चवे थो टू कैपेसिटर्स ऑफ 8 माइक्रोफैराड आर कनेक्टेड इन सीरीज देन द इक्विवेलेंट कैपेसिटेंस इज। चवे थो असां वटि ॿ जेको आहे त कैपेसिटर्स आहिनि जंहिंजी मैग्नीट्यूड आहे 8 माइक्रोफैराड ऐं उन्हनि खे असां जेको आहे त सीरीज में कनेक्ट कयो आहे, त उन्हनि जी इक्विवेलेंट कैपेसिटेंस केतिरी हूंदी उहा असांखे ॿुधायो। ठीकु आहे, यानी हीअ असां वटि हिकिड़ो न्यूमेरिकल आहे। तो ही जेका त डायग्राम आहे हिन में असां ॿ जेका त कैपेसिटर्स कया आहिनि ऐं ॿिन्ही खे जेको आहे असां सीरीज में कनेक्ट कयो आहे ऐं ॿिन्ही जो जेको मैग्नीट्यूड आहे उहो सेम आहे। ठीकु आहे। उन खां बाद में जेकॾहिं असां डेटा जी तरफ़ हलंदासीं त असां वटि ॿ जेका त कैपेसिटर्स आहिनि, ॿिन्ही जो वैल्यू सेम आहे, ॿिन्ही जो मैग्नीट्यूड सेम आहे ऐं असांखे इक्विवेलेंट कैपेसिटेंस जेको आहे मालूम करणी आहे। ठीकु आहे। तो उन खां बाद में प्यारा ॿारो, जीअं त मां तव्हांखे ॿुधायो त असां कैपेसिटर्स जेके आहिनि, यानी जेकॾहिं असां सीरीज़ में ॻढियूं था कैपेसिटर्स खे, त उन जे लाइ असां ॿ फार्मूला यूज़ कंदा आहियूं। हिकिड़ो असां कंदा आहियूं 1/c इज इक्वल टू 1/c1 प्लस 1/c2 प्लस 1/c3। ऐं उन खां बाद में हिकिड़ी ॿी बि मां तव्हांखे पॉइंट सम्झाई हुयमि त जॾहिं असां वटि सिर्फ़ु ॿ कैपेसिटर्स हुजनि ऐं उन्हनि ॿिन्ही कैपेसिटर्स जो वैल्यू सेम हुजे तॾहिं जेको आहे त असीं ही फार्मूलो यूज़ करे आसानीअ सां जेको आहे उहा कैपेसिटेंस मालूम करे सघूं था। ठीकु आहे। तो तॾहिं जेको आहे त मां हू जेको फार्मूलो आहे सीरीज कॉम्बिनेशन वारो मां उहो न खयो आहे ऐं उन जी जॻह ते मूं जेको आहे त ही फार्मूलो कयो आहे। हाणे ही फार्मूलो जेको असां वटि आहे C1 मल्टीप्लाई बाय C2 डिवाइड बाय C1 प्लस C2। तो हाणे हिन में असां वैल्यू पुट कंदासीं। असां वटि जेको वैल्यू आहे कैपेसिटेंस जो उहो आहे 8। तो 8 मल्टीप्लाई बाय 8 ऐं 8 प्लस 8 कंदासीं। ठीकु आहे। उन खां पोइ जॾहिं 8 मल्टीप्लाई बाय 8 कंदासीं त इहो थी वेंदो असांजो 64 ऐं 8 प्लस 8 कंदासीं त इहो असांजो थी वेंदो 16। हाणे जॾहिं 64 खे डिवाइड कंदासीं 16 सां असां वटि जेको वैल्यू आयो उहो आयो 4
माइक्रोफेराड। तो जेकॾहिं तव्हां ऑप्शन खे ॾिसंदव प्यारा ॿारो, तव्हांजे बुक में 4 जो ऑप्शन न आहे, उते असांजो ऑप्शन ए में जेको आहे त 1/4 आहे। ठीकु आहे, उहो 1/4 जेको आहे त उन सूरत में निकिरे थो जॾहिं असां जेको आहे त यूज़ कंदासीं 1/c = 1/c1 + 1/c2। ठीकु आहे, पर उन में बि जेको आहे त असांजो जेको 1/4 ऑप्शन अचे थो या 1/4 जेको वैल्यू अचे थो उहो असांजो हाफ वैल्यू आहे। पर उनखे बि जेकॾहिं असां जेको आहे सही तरीक़े सां मालूम करण जी कोशिशि कंदासीं त असां वटि जेको एक्चुअल वैल्यू ईंदो उहो ईंदो 4। ठीकु आहे, इट मीन्स उहो ऑप्शन असांजो जेको आहे त ग़लति आहे। करेक्ट ऑप्शन आहे असां वटि 4 माइक्रोफेराड। ठीकु आहे, उनखां बाद में प्यारा ॿारो हींअर असीं हलूं था MCQ नंबर 9 जी तरफ़। उनजी स्टेटमेंट में चवे थो द प्रेजेंस ऑफ डाइलेक्ट्रिक बिटवीन द प्लेट्स ऑफ कैपेसिटर्स द कैपेसिटेंस ऑफ कैपेसिटर। चवे थो त जेकॾहिं ॿिनि प्लेट्स जे विच में कैपेसिटर जी ॿिनि प्लेट्स जे विच में असां हिकिड़ो डाइलेक्ट्रिक रखियो आहे त पोइ उन कैपेसिटर जी जेका कैपेसिटेंस आहे उहा जेका त छा थींदी, इंक्रीज थींदी, डिक्रीज थींदी, साॻी रहंदी या चेंज न थींदी। तो प्यारा ॿारो जेकॾहिं असां इन डाइलेक्ट्रिक खे थोरो डिस्कस कयूं त इन जो जेको फार्मूलो आहे उहो आहे C = εA/d। ठीकु आहे, यानी कैपेसिटेंस जेको आहे उहो डायरेक्ट तालुक रखे थो डाइलेक्ट्रिक सां। एप्सिलॉन खे जेको आहे डिनोट कयो वेंदो आहे डाइलेक्ट्रिक जे बिहाफ ते। ठीकु आहे, ऐं ॿियो आहे असां वटि एरिया, यानी जेका कैपेसिटेंस आहे कैपेसिटर जी उहा डाइलेक्ट्रिक ऐं एरिया सां जेको आहे त सिधो तालुक रखे थी, ऐं उनखां बाद में डिस्टेंस सां जेको आहे त उहो उबतो तालुक रखे थी। ठीकु आहे, हाणे इट मीन्स त जेतिरी असांजी डाइलेक्ट्रिक वधियल हूंदी ओतिरी असांजी कैपेसिटेंस इंक्रीज थींदी। यानी जेकॾहिं असां हिते ऑप्शन खे ॾिसंदासीं त ऑप्शन में जेको असांजो करेक्ट ऑप्शन आहे उहो आहे इंक्रीज, यानी ऑप्शन ए। त जेकॾहिं असां ॿिनि प्लेट जे विच में डाइलेक्ट्रिक रखंदासीं त असांजे कैपेसिटर जी जेका कैपेसिटेंस आहे उहा इंक्रीज। उनखां बाद में लास्ट MCQ जे तरफ़ हलूं था, ऐं उनजी स्टेटमेंट में चवे थो इफ द एरिया ऑफ द पैरेलल प्लेट कैपेसिटर इज डबल देन द कैपेसिटेंस विल बी। चवे थो त जेकॾहिं असां पैरेलल प्लेट कैपेसिटर जी एरिया खे इंक्रीज कयूं, उनखे डबल कयूं, त उनजी कैपेसिटेंस छा थींदी। जीअं त तव्हां हिन फार्मूले खे ॾिसी सघो था प्यारा ॿारो, त हिन में मां तव्हांखे सम्झायोमांइ त जेका कैपेसिटेंस आहे हिकु त डाइलेक्ट्रिक सां तालुक रखे थी सिधो, ऐं ॿियो एरिया सां। जेतिरी एरिया असां वधाईंदासीं ओतिरी कैपेसिटेंस वधंदी, या जेतिरी डाइलेक्ट्रिक वधाईंदासीं ओतिरी असांजी कैपेसिटेंस वधंदी। त जेतिरी असां एरिया वधाईंदासीं ओतिरी असांजी जेको आहे कैपेसिटेंस वधंदी। ठीकु आहे, यानी जेकॾहिं असां पैरेलल प्लेट कैपेसिटर जी एरिया जेको आहे डबल था कयूं त उनजी कैपेसिटेंस बि छा थींदी, डबल थींदी। यानी ऑप्शन C जेको आहे त उहो असांजो करेक्ट ऑप्शन आहे। ठीकु आहे, सो प्यारा ॿारो मूंखे उमेद आहे तव्हांखे ही जेके MCQ आहिनि उहे सुठे नमूने सां सम्झ में अची विया हूंदा। हिन लेक्चर खे हिते असां ख़तमु था कयूं। इंशाल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।